सलीम तूं? हा मां हिननि काफ़िरनि खे था ॿाहिरि कढ हाणे जो हाणे दरवेश। हिननि खे छो थो मारे? हिननि जो कहिड़ो कसूर? कसूर ही कसूर बसूर ॾिसण जो वक़्तु न आहे दरवेश। हिननि हिंदुनि खे था ॿाहिरि कढ हाणे ही पाकिस्तान आहे। सलीम, हिन मिटीअ ते हिन धरतीअ ते जेतिरो हक़ तुंहिंजो आहे हिननि जो बि आहे। न बिल्कुलु न। ही हिंदू मालिक ऐं असां मुसलमान हिननि जा ग़ुलाम। ही कोठियुनि में रहनि ऐं असां झूपड़ियुनि में। मेहनत असां कयूं ऐं फल ही खाइनि। न दरवेश, हिननि हिंदुनि खे था ॿाहिरि कढ त हिननि जूं कोठियूं ऐं हिननि जूं ज़मीनूं असांजूं थियनि। इस्लाम ईअं नथो चए कि ॿियनि खे मारे करे हुननि जो माल हज़म कर। ही घर, ही कोठियूं, ही ज़मीनियूं हिननि जूं आहिनि। ही हिननि जूं कोन्हनि, इहे असांजूं आहिनि ऐं मां हिननि खां इहो वापसि हासिल करे करे ई दम पटींदुसि। दरवेश ॾिस, तूं मुंहिंजो दोस्त आहीं, इन करे मां तोखे कुझु बि करणु नथो चाहियां, पर हिननि हिंदुनि खे त हितां कढणो ई पवंदो। मां हिननि खे मारे करे ई दम पटींदुसि। मां ख़ुदा खे छा जवाबु ॾींदुसि? पंहिंजे अखियुनि जे साम्हूं मां बेकसूर माण्हुनि खे मरण लाइ छॾे ॾिनो? ॾिस, मां आख़िरी भेरो थो चवें, हितां हटी वञ। न हटंदुसि। तूं माण्हू आहे त पहिरियों मूंखे मार, तोखे मुंहिंजी लाश जे मथां वञणो पवंदो। त पोइ ठीकु आहे, तूं बि मरण लाइ तयारु थी वञ। सलीम, जेको गुनाह कंदो आहे ख़ुदा पाण हुनखे सज़ा ॾींदो आहे। प्यारा दर्शको, तव्हांजे तारींदो दाद इन ॻाल्हि जो सबूत आहे त नाटक तव्हांखे बेहद पसंदि पियो आहे। तव्हांजे दाद लाइ असीं तव्हांजा तहे दिलि शुक्रगुज़ार आहियूं। हाणे असीं तव्हांजे साम्हूं पेश था करियूं अॼु जे नाटक में भाॻ वठंदड़ कलाकारनि खे। सभ खां पहिरीं दरवेश जे रोल में जंहिं कलाकार कमु कयो, सिंधी रंगमंच जो माया नाज़ कलाकार राजन पंजाबी। बंदि कयो तारियूं, बंदि कयो। नथियूं सटियूं थियनि, नथियूं वणनि। कलाकार, सिंधी रंगमंच जो वॾो कलाकार, सिंधी रंगमंच जो मायनाज़ कलाकार। कलाकार छा बणियुमि? फ़क़ीर बणिजी पियुमि। छा मिलियो मूंखे हिननि 20 सालनि में? छा मिलियो? मुंहिंजा घर वारा मूंखे छॾे हलिया विया, मिटनि माइटनि खां परे थी पियुमि, ॿार छॾे हली वियो, मुंहिंजी ज़ाल बि मूंखे छॾे हली वई। हिकिड़ी मां बि हलियो वेंदुसि। शायदि मुंहिंजे लाइ रोअण वारो बि कोई न हूंदो। ॿुधायो त अॼु कई तारीख़ आहे? तारीख़ मूंखे यादि कोन्हे, कैलेंडर खणी ॾिस। अॼु 1 तारीख़ आहे। कमाल आहे, ख़बर अथई तॾहिं बि पुछी पई। हाणे महिरबानी करे पैसा न घुरिजांइ, चइजे न सीधे वारो बिल ॾियणो आहे, खीर वारो पैसा वठण ईंदो। तव्हां जेकॾहिं कमाईंदा हुजो हा त तव्हां खां पैसा घुरां हा न, पर सालनि खां तव्हांजा त इहे नाटक नाटक नाटक। तव्हां खां पैसा घुरण त छॾियो, उटलंदो मूंखे तव्हांखे पैसा ॾियणा पवंदा आहिनि, उहो बि भेण खां उधारा वठी करे। गीता,
पहिरीं तारीख़ जो नाटकनि सां कहिड़ो वास्तो? ख़ैर, अॼु मूंखे तव्हां सां गॾिजी डॉक्टर वटि वञिणो आहे। मूंसां गॾिजी डॉक्टर वटि, उहो बि पहिरीं तारीख़? असांजी शादी कॾहिं थी हुई? पहिरीं तारीख़? ऐं अॼु बि पहिरीं तारीख़ आहे। मां कुझु महसूसु करे रही आहियां। छा? उहो त तव्हांखे हिकु लेडी डॉक्टर ई ॿुधाए सघंदी। गीता, मतलब ख़ुशख़बरी? तूं मूंखे गुलाब जे गुल जहिड़ो हिकु पुटु ॾियण वारी आहीं? न, पुटु न, धीअ। न, मूंखे पुटु खपे। न, बिल्कुलु न, सिर्फ़ु धीअ। छो? छो त मूंखे अलाए जे छो विश्वास ई नथो बीहे। छा थिए? तव्हां अॼु ताईं कॾहिं मुंहिंजी काई ॻाल्हि कोन मञी आहे। किथे हू बि धीअरूं त सभागियूं थींदियूं आहिनि। मां उनखे सेखारींदसि ज़िंदगी मरी मरी न जीअणी आहे, हुकुम जो आदी न थियणो आहे, पढ़ी लिखी पंहिंजी रफ़्तार पाण अॻियां वधाइणी आहे, मुश्किलातुनि जो सामनो पाण करणो आहे, मर्दनि खां हिकु क़दम अॻिते रहणो आहे, ताकी कंहिं बि मोड़ ते ज़िंदगीअ में कॾहिं बि काई बि तकलीफ़ न ॾिसणी पवे। नमस्ते यस मिस्टर राजन, जी। मां मोना शिवानी ऐं ही मिस्टर शिवदासानी। असांजी हिकु संस्था आहे ज्योति कला मंदिर, जंहिंजे बारे में तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो हो। अचो, अंदरि अचो। वियो। असां तव्हांखे डिस्टर्ब त न कयो? नेवर माइंड, ॿुधायो। असांजी संस्था सिंधी ॿोलीअ जे वाधारे लाइ कमु कंदी आहे ऐं हिन साल खां असां हिकु आर्टिस्ट ऑफ द ईयर अवॉर्ड शुरू करे रहिया आहियूं, जंहिंमें हिकु सिंधी कलाकार खे अवॉर्ड ॾिनो वेंदो। त हिन साल असां तव्हांजो नालो चूंडियो आहे। तव्हांजी वॾी वॾी महिरबानी मैडम, जो हिन अवॉर्ड लाइ तव्हां मूंखे चूंडियो आहे। पर मैडम, मां स्टेज छॾे ॾिनी आहे। स्टेज छॾे ॾिनी आहे? पर छो? इहो मुंहिंजो पर्सनल फ़ैसिलो आहे। इनखे डिस्कस करण मां ठीकु नथो सम्झां। आई रिस्पेक्ट योर फीलिंग्स, पर तॾहिं बि असां तव्हांखे सम्मान ॾियण था चाहियूं। भले तव्हां स्टेज छॾे ॾिनी हुजे, पर हिन सिंधी स्टेज खे तव्हां पंहिंजा 20 साल ॾिना आहिनि। दैट वाज माय मिस्टेक। तव्हां पहिरियों मुंहिंजी ॻाल्हि सम्झी वठो। ॾिसो, इहो सन्मान हिकु शख़्स जो न आहे, हिकु राजन जो न आहे। इहो सन्मान हर उन सिंधी कलाकार जो आहे जंहिं पंहिंजी कला सां सिंधी ॿोलीअ जी जोत जगाए रखी आहे। छा थींदो सन्मान सां? सन्मान सां कंहिं कलाकार जो पेट भरिजी सघिजे थो? बराबरि आहे। मां तव्हांजी ॻाल्हि सम्झी थी सघां कि असां चाहे करे बि वधीक कुझु न था करे सघूं, पर मैडम, मूंखे हिकिड़ी ॻाल्हि सम्झ में नथी अचे। इन में तव्हांखे छा फ़ाइदो आहे? फ़ाइदो आहे सैटिस्फैक्शन, संतोष। जेतिरो असांजे वस में आहे असां ओतिरो त करे ई था सघूं। ख़ैर, मां तव्हांखे हिकिड़ी सलाह ॾींदुसि त इहो अवॉर्ड तव्हां ॿिए कंहिं कलाकार खे ॾियो। ऐं मां तव्हां सां विनती कंदसि त जल्दबाज़ी में कोई फ़ैसिलो न कयो। अञा अवॉर्ड फंक्शन में चङो टाइम पियो आहे। तव्हां असांखे सोचे करे ॿुधाइजो। ठीकु आहे, सोचींदुसि। एक्सक्यूज़ मी। तव्हां वरी अची विया? साईं, तव्हां न आया त असांखे अचिणो पियो न। ॾिसो, मां तव्हांखे चयो 2-3 ॾींहंनि जी ॻाल्हि साईं, 2 ॾींहं न, 2 महीना थी विया आहिनि। पैसा त छॾियो, तव्हांजो व्याज बि नथो पहुचे। थोड़नि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे। राजन साहब, बिल्कुलु न। अॼु असांखे पंहिंजा पैसा वापसि खपनि। मूंखे 8 ॾींहंनि जो टाइम ॾियो। मां तव्हां सां वादो थो कयां, मां 8 ॾींहंनि में तव्हांजा पैसा मोटाए छॾींदुसि। ठीकु आहे राजन, 8 ॾींहं। 8 ॾींहंनि खां पोइ नावड़ी न थियणो खपे, न त गिरवी रखियल बंगले जा कागर असां वटि आहिनि, उन मथां कार्रवाई कंदासीं। तव्हांजी वाइफ?
नज़र कोन पई अचे, किथे वई आहे छा? मूंसां गॾु न रहंदी आहे। ठीकु आहे मिस्टर राजन, पाण वरी गॾिजंदासीं। शिवदासानी, यस मैडम। तव्हांजो नंबर प्लीज़। 9821219660। ओके, ही मैडम जो कार्ड। नमस्ते। बेस्ट एक्टर ऑफ द ईयर अवार्ड। अरे साईं नरेश कुमार तव्हां? अरे राजन तूं स्टेज जो हेॾो वॾो कलाकार पाण? छाजो वॾो कलाकार? तव्हां ॿुधायो किथां पिया अचो? बदलापुर मां 5 साल अॻु में ज़मीन वरिती हुई भूगड़नि जॻह में। थोरी इन्वेस्टमेंट करे करे बिल्डिंग ठाहे रहियो आहियां। 6 महीना थी विया आहिनि कमु शुरू करे, ऐं ईंदड़ 6 महीननि में बिल्डिंग पूरी थी वेंदी। बसि पोज़ीशन ॾेई फ्री थी वेंदासीं। अरे तूं हिकु कमु कर, बिल्डिंग में तूं बि हिकु फ्लैट बुक कराए छॾ। हाँ, वरी अघु चढ़णा ई आहिनि, जाम फ़ाइदो थींदे। ऐं फ़ाइदो न बि थिए ई त भाभीअ सां गॾु वीकेंड मल्हाइण लाइ 10 कमरनि जे फ्लैट में हली अचिजे। भाभी ख़ुशि थी वेंदे। कयां हाणे बुक? न हाणे न। छा थियो यार, तबियत ठीकु अथई न? ढिलो छो लॻो पियो आहीं? नाटक बाटक त सुठा था हलनि न? मां नाटकनि में कमु करणु बंदि करे छॾियो आहे। हाँ, छो भाई? छा स्पॉन्सर जो प्रॉब्लम आहे? न न, तव्हांजे हूंदे अॼु ताईं असांखे कॾहिं स्पॉन्सर जो प्रॉब्लम थियो आहे? सो त आहे। तव्हां भला माण्हू आहियो, अॼु क़िस्मत सां मिली विया आहियो। मुंहिंजो हिकिड़ो कमु कयो न। मूंखे ख़बर आहे तव्हां अॼु ताईं मूंखे कंहिं बि ॻाल्हि लाइ माना कोन कई आहे। ॻाल्हि छा आहे प्यारा, थोरो खोले ॿुधाए। तो चयो तुंहिंजी बिल्डिंग जो कमु अञा 6 महीना हलंदो। हा, मूंखे तो वटि कोई नौकिरी मिली सघंदी, साइट ते सुपरवाइज़र जी या ऑफिस में अकाउंट जी या ॿियो कुझु बि। अरे अरे तूं हेॾो वॾो कलाकार आहीं, तूं साइड ते कमु कीअं कंदे? हाँ, छो कलाकार एक्टिंग जे अलावा ॿियो कुझु कोन करे सघंदो आहे? यानी त तूं साइड ते कमु कंदे, मज़दूरनि खां कमु वठंदे, कीअं भला? ऐं सब्ज कड़ीअ खां प्लास्टर लाइ पुछणो हूंदो त कीअं चवंदे? अरे ओ सांभा, ईट कितना रखा है रे? ऐं जे माईअ खां कमकार कराईंदे त छा चवंदे? ए बसंती, छोड़ू तगाड़ी और हमें नाचगा न दिखाई दे। हाँ? तव्हां मुंहिंजी ॻाल्हि जो मज़ाक था उॾायो। अरे न यार, पर इहो कमु तुंहिंजे वस जो कोन्हे। मूंखे हिकु मौक़ो त ॾियो। मूंखे सोचां थो। ऐं ॿी ॻाल्हि, अॼु मुंहिंजी शादीअ जी सालगिरह आहे ऐं मां पंहिंजी प्यारी घरवारीअ खे मूं घर जल्दी मोटण लाइ चयो आहे। ऐं इन करे मूं सभु अपॉइंटमेंट कैंसिल करे छॾियूं आहिनि, न त मां तोखे पंहिंजे घर वठी हलां। हीउ मुंहिंजो कार्ड वठि, 1-2 ॾींहंनि में मुंहिंजे ऑफिस में अचु। हाँ, उते ई ॻाल्हाईंदासीं। लॻे थो स्टेशन अची वई आहे। अॼु मुंहिंजी शादीअ जी सालगिरह आहे ऐं मां पंहिंजी प्यारी घरवारीअ खे मूं घर जल्दी मोटण लाइ चयो आहे। ऐं इन करे मूं सभु अपॉइंटमेंट कैंसिल करे छॾियूं आहिनि। अॼु तव्हां घर खां ॿाहिरि किथे कोन वेंदा? घर खां ॿाहिरि न वेंदुसि? छो, कहिड़ी ख़ुशी में? ॿुधायो त अॼु कहिड़ो ॾींहुं आहे? अॼु आर्तवार। उन खां सवाइ एज यूजुअल रिहर्सल्स। रुलियूं तव्हांजूं रिहर्सल्स। अच्छा भला अॼु खां 10 साल अॻु अॼु जे ॾींहुं छा थियो हो? गीता, कल राति मानी में मां छा खाधो आहे मूंखे उहो यादि कोन्हे त 10 साल पहिरियों जी ॻाल्हि मां कीअं यादि रखंदुसि?
अॼु खां 10 साल अॻु मूं पंहिंजे ज़िंदगीअ जी वॾे में वॾी ग़लती कई हुई। गीता, ग़लती तूं करी ऐं यादि मां रखां, इहो किथां जो इंसाफ़ आहे? छा राजन, अञा यादि न आयव? न, हिकु मिंट। हेॾा ही ज़रा हुक त पायो। तव्हां जालू बि न, छा हुक बुक लॻाए वेठी आहीं? अञा यादि न आयव? न, अॼु खां 10 साल अॻु अग्नीअ जे चौतरफ़ फेरा पाए ही मंगलसूत्र तव्हां मुंहिंजे गले में विधो हो। त तेरी की गीता, अॼु असांजी शादी जी सालगिरह आहे। ओ माय गॉड, मूंखे त यादि ई न हो ऐं तूं मूंखां चवरायो। गीता, इहो सीन त मां पंहिंजे नाटक में ॾाढो सुठो फिट कंदुसि। रुलिया तव्हांजा नाटक। माण्हू चवंदो आहे गीता आई लव यू या हल त किथे ॿाहिरि हलूं। गीता, गीता आई लव यू, रियली 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 लव यू। मूंखे त यादि ई कोन हो। काई ॻाल्हि कान्हे, हूअं बि इहे ॾींहं घर वारियूं यादि रखंदियूं आहिनि। अच्छा, अॼु किथे ॿाहिरि हलूं? ठीकु आहे, त कंहिं सुठी होटल में हली डिनर कंदासीं। न न, होटल न, अजाया ख़र्च थींदा। ठीकु आहे, त चौपाटी हली भेलपूरी था खाऊं। छॾियो न होटल ऐं चौपाटीअ जी पचर। अॼु सॼो ॾींहुं मां तव्हां सां गॾु घर में ई गुज़ारणु थी चाहियां ऐं खाइण लाइ पाव भाजी ठाहे थी वठां। गीता, अॼु मुंहिंजो वञणु ज़रूरी आहे, सुभाणे ग्रैंड रिहर्सल आहे, पर हा, मां जल्दी अचण जी कोशिशि ज़रूरु कंदुसि। कोशिश? न बाबा, पक ईंदुसि। ठीकु आहे, मां हलां थो। पर चई थी छॾियांव, जे अचण में देरि थी त मां को बहानो कोन ॿुधंदसि। ठीकु आहे, मां हलां थो। टेक केयर, बाय बाय। गुड इवनिंग सर। अरे अच भाई अच राजन, ॾाढी देरि लॻाए छॾे। ॿुध, सेकंड सीन खां था शुरू कयूं। ठीकु है। राशा, तूं पुठियां बि ऐं तूं डायलॉग ॾिस त बराबरि चए थो की न। अच्छा, मां सीन तोखे हिकु दफ़ो करे थो ॾेखारियां, ध्यान सां ॾिसजांइ। फुल मूड खपे। हाँ डैड, दिस इज शेयर मैडनेस, पॉलिटिक्स आहे। बबली जी शादीअ वक़्तु तव्हां हिनखे अपोज़ करण जी धमकी ॾिनी हुई, मम्मीअ त आत्महत्या करण जी धमकी ॾिनी हुई, ऐं जॾहिं मां चवां थो त मां भॼी करे शादी कंदुसि त तव्हां चओ था त भले वञी शादी कर। तव्हांखे कोई एतिराज़ कोन्हे त अहिड़ी सिंपल शादी करण में कहिड़ो फ़ाइदो डैडी? उफ, मूं कहिड़ा न हसीन सुपना ॾिठा हुआ। ओके ओके, मूड खपे, नाटकी माण्हू आहे। कम ऑन, रेडी? या ऑर्डर सर। एक्शन। डैडी, दिस इज शेयर पॉलिटिक्स, ही पास खातरी आहे। तव्हांखे ख़बर आहे जॾहिं बबली शादी कई? अरे पर शट अप, तव्हां अपोज़ कयो, मम्मी आत्महत्या जी धमकी पई ॾे, ऐं अॼु मां भॼी करे शादी करणु चाहियां थो त तव्हां चओ था वञी कर। तव्हांखे ख़बर आहे एतिरी सिंपल शादी करण मां कहिड़ो फ़ाइदो एतिरी सिंपल शादी करण मां? उफ उफ उफ, केॾा न हसीन सुपना ॾिठा मां। हेलो, किथे आहियो तव्हां? मां केतिरी देरि खां तव्हांजो इंतज़ारु पई करियां। हाणे महिरबानी करे को बहानो न कजो, तव्हां मूंखे कलाक जे अंदरि अंदरि घर में खपो। बस मां फ़ोन रखां थी। गीता, मां देवी आहियां, राजन न। छा थियो? हेलो गीता, तूं ॿुधी रही आहीं न? हा दीदी, मूं सम्झो। सम्झणो त तोखे घणई साल पहिरीं हो, पर अॼु ताईं कान सम्झी सघी आहीं। ख़ैर, मूं तोखे विश करण लाइ फ़ोन कयो, पर लॻे थो जंहिंजे लाइ विश करे रही आहियां उहो ई तोसां गॾु कोन्हे। न दीदी, ही जो त बस थोड़ी देरि में अची वेंदा। कोन ईंदे, कन खोले ॿुधी छॾ। हू पंहिंजी नाटकनि खां ॿाहिरि अचे तॾहिं त तुंहिंजे लाइ टाइम कढी सघंदो न। अॼु शादीअ जी 10 सालगिरह अथई। सालगिरह त छॾ, कॾहिं तुंहिंजे बर्थडे ते, कॾहिं बबलीअ जे बर्थडे ते या ॿिए कंहिं ख़ुशीअ जे मौके ते हुन तोखे साथ ॾिनो आहे? हर इहो बि छॾ, बबली जी डिलीवरी वक़्तु तूं हॉस्पिटल में अकेली वई हुई न? दीदी, तव्हां चवणु छा था चाहियो? इहो ई त तूं हिन शख़्स सां गॾु रही पंहिंजी ज़िंदगी ख़राब करे रही आहीं, पंहिंजे ॿार जो आईंदो बिगाड़े रही आहीं। त मां छा थी करे सघां? छॾे ॾीस हुनखे, जस्ट डिवोर्स हिम। दीदी, ही तव्हीं छा चई रहिया आहियो? सही थी चवें, ज़ाल ऐं ॿार छॾे वेंदसि
तॾहिं हुनजो दिमाग़ ठिकाणे ईंदुसि। दीदी मां तव्हांखे पोइ फ़ोन करियां थी, गैस ते कुझु रखी आई आहियां। सच्चाई ॿुधणु नथी चाही न? ख़ैर मुंहिंजी ॻाल्हि ते सोचिजे। बाय दीदी। बाय, टेक केयर। वेरी गुड, फैंटास्टिक, वेरी थैंक यू सर, थैंक यू सर। सर मां आज थोरो घर जल्दी वञणु थो चाहियां। छो? अरे मूं तुंहिंजी थोरी साराह छा कई? तोखे जल्दी वञणो आहे? ख़बर कान अथई सुभाणे ग्रैंड रिहर्सल आहे विथ प्रॉपर्टीज़ कॉस्ट्यूम्स एंड एवरीथिंग। मूंखे ख़बर आहे सुभाणे मां रिहर्सल ते सॼो ॾींहुं तव्हां सां गॾु आहियां। हाँ। पर मूंखे अॼु वञणु ॾियो, अॼु मुंहिंजी शादी जी सालगिरह आहे। गीता खे घणा साल थिया अथई शादी खे? 10 साल। अरे त पोइ बसि घणो थियो न, इन खां वधीक छा कंदे? अरे बाबा मां पंहिंजी शादीअ जे ॿिए ॾींहुं पंहिंजे सतावरे ते जोए खे सावरे छॾे करे रिहर्सल ते वियो हुउसि। राति जो 11 बजे जॾहिं सावरे पहुतुसि न त मुंहिंजी ससु तपी बाहि थी वई हुई। कमान कमान फॉरगेट इट, नेक्स्ट सीन जी तयारी कयो। सॉरी गीता। नेक्स्ट सीन। मम्मी पापा केनी महिल ईंदा? बस थोड़ी देर में अची वेंदा। मम्मी पापा न ईंदा। तोखे थोड़ो वेट करणो पवंदो। मूंखे ख़बर आहे तोखे बुख लगी है ना? तू केतरी भी तैयारी कर, पर मां तुंहिंजे हथ में अचण वारो न आहियां। मां राजकुमार। केतिरो त नालो आहे मुंहिंजो। मां जितां बि लंघंदो आहियां माण्हू मुड़ी मुड़ी करे मूंखे ॾिसंदा आहिनि। मां रोड ते बीहंदो आहियां त माण्हू मूंखे हथ लॻाए ॾिसंदा आहिनि, मूंखां ऑटोग्राफ वठंदा आहिनि। ऑटोग्राफ। तू इहो न विसार, अॼु तूं जेको कुझु आहीं मुंहिंजे करे आहीं। तुंहिंजी जेतिरी बि सुञाणप आहे उहा बि मुंहिंजे करे आहे। वॾनि वॾनि माण्हुनि में उथी थो वीही थो, सभु कुझु मुंहिंजे करे आहे। तुंहिंजो सिर्फ़ प्यार हो, मेहनत मां कई, कलाकार मां थियसि, माण्हू मुंहिंजी एक्टिंग जी वाह वाह कई। सभिनीनि जे दिलि में राजकुमार आहे, सिर्फ़ राजकुमार। सच तो चई, मुंहिंजो त सिर्फ़ तोसां प्यार हो। पर हिकु ॻाल्हि यादि रखिजे, हिकु स्त्री जेसि ताईं मर्द सां बाह ॿेली थी हलंदी आहे तेसि ताईं हुन जा दुखड़ा बि सुख सां कटिजी वेंदा आहिनि। पर जंहिं ॾींहुं उहा स्त्री उन मर्द जे ज़िंदगीअ मां निकिरी वेंदी आहे त हू सुखनि में बि थाबा खाईंदो रहंदो आहे। ताज़माए ॾिस, केरु थो कहे थाबा? माण्हुनि जे दिलनि में, माण्हुनि जी ज़ुबान ते, पोस्टरनि में, फोटनि में मां आहियां। मां जिते बि वेंदो आहियां माण्हू मूंखे मथे ते विहारींदा आहिनि, मथे ते। जंहिं मां ते तूं एतिरो कुॾी पियो न, उहा मां ही हिकड़ी तोखे भंवर में घीले वेंदे ऐं तूं पंहिंजो पाण खे बि न ॻोल्हे सघंदे। Sorry.
हिते मूं तोखे हिते अचण खां मना कई आहे न? मां गीता सां मिलण आयो आहियां। मां तोखे 1000 भेरा ॿुधाए चुकी आहियां त गीता हिते कोन्हे। त किथे आहे गीता? हितां खां सवाइ किथे वञी थी सघे? मूंखे ख़बर न आहे, पर उहा हिते कोन्हे। यू आर लाइंग। पंहिंजी हद में रहो। मां तोखे आख़िरी भेरो वॉर्न थी कयां, हिते न ईंदो कर। जे वरी हिते ॾिसण आए त मां पुलिस में रिपोर्ट कंदसि ऐं तुंहिंजे मथां इल्ज़ाम लॻाईंदसि त तो ई हुनखे गुम कयो आहे। इहो कूड़ा। पर इहो त सच आहे न त तो ई हुनखे घर खां निकिरण लाइ मजबूर कयो। नाउ गेट लॉस्ट। केतिरो पंध कंदे? कंहिंखे पे ॻोल्ही? पाण खे या पंहिंजनि खे? छा नाटकनि जे पुठियां बंगले जा 2 हिसा विकामेल वापसि हासिल करे सघंदे? या रहियल खयल टुकड़ो बि विकिरंदे? हाय राजन। 2 मिनट हिते ॾिस। 1 सेकेंड सर। हाय राजन, हाउ आर यू? फाइन। तूं ॿुधाए, तूं कीअं आहीं? मां बिल्कुलु ठीकु आहियां। पर तूं आई किथे? हेॾनि ॾींहंनि खां पोइ नज़र आयो आहीं। बस ईअं गुज़रा पियो, अचानक तोखे ॾिठो। हा, हल हल हली होटल में वेही ॻाल्हायूं था। हा 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 हल। सच आहे यार राजन, मां तोखे ऐं नाटकनि खे जाम मिस कंदो आहियां। स्टेज ते तारियूं ऐं घर में गारियूं, इहा ई अथई हिकिड़ी कलाकार जी ज़िंदगी। सच तो चवी यार। पर तारियुनि में हिकु नशो आहे ऐं घरवारी जे गारियुनि जो पंहिंजो मज़ो आहे। तोखे ख़बर अथई, मां हमेशह सोचींदो आहियां त काश मां तुंहिंजे जॻह ते हुजां। पर मुंहिंजो बाबो कला जो दुश्मन आहे। विहारे छॾाई मूंखे पंहिंजे कपिड़नि जी दुकान ते ऐं स्टेज ते एक्टिंग जहिड़े शानदार कम खे छॾे मां सुबुह खां वठी राति ताईं कपिड़ा विकिणंदो आहियां। दादी, ही ड्रेस तव्हां ते ठेके थी? हा आंटी, ही नई डिज़ाइन जी साड़ी अथव? भेण, हिन साड़ी में त तव्हां चमको पिया। अरे तोखे यादि अथई पंहिंजो सुपरहिट नाटक आयो नओं ज़मानो? केॾो न मज़ो आयो नाटक कंदे। तोखे उहो ऑडियंस जो रिएक्शन यादि अथई जॾहिं तूं शराब पी पंहिंजे ॾाॾे जी सॼी जायदाद विकिणे आयो हुए ऐं हुनखे हुन जे नाले सां सॾु करे रहियो हुए? निकिरी वञो। I said get out. Out. वञा थो, पर जे ईश्वर आहे। ईश्वर आहे त तव्हांखे न बख़्शींदो। जो प्रॉमिस करे 15 लख रुपया खाई विया। वन सतराम, जेको ॾाॾे मां न रहियो सो तुंहिंजो कहिड़ो लिहाज़ रखंदो। वञ यार वञ। वॾनि सां हीअं ॻाल्हाइबो आहे? मूं ते कंहिंजो बि एहसान न आहे। मूं ते काई बि जवाबदारी कोन्हे। तव्हां जेको बि कयो आहे मुंहिंजे लाइ पंहिंजो फर्ज़ पूरो कयो अथव। फर्ज़? छाकाणि त कर्ज़ लफ़्ज़ जे माना जी ख़बर ई कान अथई। अॼु तुंहिंजे करे असांखे ही ॾींहुं ॾिसणो पियो आहे। बाबा, तव्हां पंहिंजी हद पार करे रहिया आहियो। त पुट छॾ न हिन घर जी हद। घर तुंहिंजो त न आहे? पक कयो। घर तुंहिंजी माउ जे नाले आहे। मां अम्मा खां कागरनि ते सही वठी चुकियो आहियां। ओ, त चइबो घर बि गिरवी रखी आयो आहीं। मिल्कियत वठबी आहे त वक़्त ते कमु अचे। ॾाॾी जी प्रॉपर्टी ते पोटे जो पूरो पूरो हक़ आहे। हक़ त सभु थो ॼाणी, पर जवाबदारियूं? वक़्तु ईंदो त जवाबदारी बि संभाले वेंदुसि। न उहो वक़्तु ईंदो न जवाबदारियूं संभालींदी। अरे किथे ईअं न थिए जो कंहिं दुखी दिलि मां निकितल दाह तोखे पिट थी लॻे। अॼुकल्ह पीउ ॾाॾी पिट में असरु रहियो किथे आहे? असरु हुजे हा त पुट पोटा सभु मोकिलाए वञे ना। अफ़सोस, बुज़ुर्ग बदिलल टाइम खे बि नथा ॾिसनि। पर ईश्वर सभु कुझु थो ॾिसई पुट, ईश्वर सभु कुझु थो ॾिसई। ईश्वर ईश्वर ते मुंहिंजो पूरो पूरो विश्वास आहे।
कंप्लीट फेथ। तुंहिंजो बिल्कुल, न त एंड वक्त ते तव्हां कीअं हिते अची पहुचो आहे। ईश्वर ई तव्हांखे आंदो आहे। लॻे थो अॼु दुनिया में ईश्वर हिकु वधीक हार खाधी आहे ऐं शैतान हिकु वधीक जीत पाती आहे। पर यादि रख, जीत हमेशह नेकीअ जी आहे पुट। नेकी नेकी कहिड़े दुकान ते विकामजंदी आहे दीवान सेठ। छा थियो आहे राजन? ईअं रोई छो पियो? पंहिंजी ज़िंदगी खे मां पाण बि न सम्झे सघियुसि। यादि अथई उन ॾींहुं स्टेज ते शराब जी नशे में मां पंहिंजे ॾाॾे खे बेइज़त कयो। ऐं अॼु ज़िंदगीअ मूंखे बेइज़त करे छॾियो आहे। ॾाढो अकेलो थी पियो आहियां। पर बि थियो छा आहे यार? भाभी किथे आहे? गीता 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 मूंखे छॾे हली वई। व्हाट? पर बि छो? शायद मुंहिंजी ही गलती हुयूं। यार राजन, ईअं ॿारनि वांगुरु रोइबो आहे छा? अरे ये तुंहिंजा ई त अखर आहिनि। जे तूं खिलंदे त सॼी दुनिया तोसां गॾु खिलंदी, ऐं जे तूं रोअंदे त सॼी दुनिया तो ते खिलंदी। कम ऑन यार। मूंखे सम्झ में नथो अचे मां छा कयां। ज़िंदगीअ जो ॼण को मतलब ही न रहियो आहे। दिल न ला यार, सब ठीक थी वेंदो। पर बि भाभी आहे किथे? मूंखे बि ख़बर न आहे। मां बि हुनखे ॻोल्हियां वेठो आकाश, मां बि हुनखे ॻोल्हियां वेठो। मूंखे न जीणो आकाश, मूंखे न जीणो। सब ठीक थी वेंदो यार, सब ठीक थी वेंदो। गीता अलाए कहिड़े हाल में हूंदी। ओ दीदी, अॼु मां जाम ख़ुशि आहियां ऐं मुंहिंजी बॉस मिसिस वलेछा बि। सच मूंखे त विश्वास ई नथो अचे अॼु मां पंहिंजनि पेरनि ते बीठी आहियां। ऐं इहो सभु कुझु तव्हांजे करे थियो आहे दीदी। करण वारो दातार आहे, हिम्मत सिर्फ़ असांखे करणी पवंदी आहे। ख़बर अथव दीदी, मिसिस वलेछा चयो, गीता मां 12 सालनि खां वठी ड्रेस डिज़ाइनिंग कंदी आहियां। केतिरियूं ई असिस्टेंट्स अची चुकियूं आहिनि, पर तूं जेको कलर कॉम्बिनेशन कंदी आहीं उनजो त कमाल आहे। बिल्कुलु फिल्मी। हुअ सीरियल ठाहींदी आहे, उन माईअ जो नालो छा आहे? एकता कपूर। हा हा, बालाजीअ वारी। पहिरियों त थोरो थोरो कमु उनजो असां वटि ईंदो, हाणे त सभिनी आर्टिस्टनि जा ड्रेसिस असां ई ठाहींदा आहियूं। ही त हिकु तमामु सुठो एक्टर आहे, पर अलाए जे छो सिंधियुनि में उनजो क़दुरु न थियो। छो न हिनखे बालाजीअ में। खबरदार खबरदार जो उनजो नालो बि खयो अथई। तुंहिंजो कमु जे कंहिंखे वणे थो त तुंहिंजे दिमाग़ सां, न कि हुनजे नाले सां। अञा ताईं हुनजो भूत तुंहिंजे दिमाग़ मां निकितो कोन्हे। हुन तुंहिंजी सॼी ज़िंदगी बर्बाद कई। कहिड़ो बि हरामज़ादो हुजे, राति थींदे ई हुनजी यादि अची थी वञे। न दीदी, मुंहिंजो इहो मतिलबु न हो। मूं सोचो पे हू अलाए जे छा कंदो हुजे। धूड़ पाईंदो हूंदो, मथो भितियुनि सां भञंदो हूंदो। मूंखे त लॻे थो बाक़ी बचियल बंगले जा 2 कमरा विकिणी रस्तनि ते धिका खाईंदो हूंदो। पर मां तोखे हुन सां गॾु रस्ते ते धिका खाइण कोन ॾींदसि। ठीकु आहे दीदी, अॼु खां पोइ न मां हुनजो नालो वठंदसि, न हुनखे यादि कंदसि।
नरेश साहब हैं? आप कौन? मैं उनका दोस्त हूँ। क्या काम है? मुझे उनसे मिलना है। अपॉइंटमेंट लिया है? सब कुछ आपको बताना पड़ेगा क्या? क्या साहब का आदेश है, पूछना तो पड़ेगा ही ना। हाँ, तो उनको बोलो राजन आया। ठीक है साहब, आप बैठिए, मैं अभी जाके बोलता हूँ। बैठिए बैठिए। असाई तव्हां बाक़ी बचियल पैसा ऑफिस में मोकिले छॾियो न? हाँ न? ठीकु आहे साईं, पोइ ॻाल्हायूं था। फोन आयो आहे साम्हूं। साहब, कोई राजन साहब आपसे मिलने को आए हैं। राजन साहब? राजन? अरे तुमने बताया क्या मैं ऑफिस में हूँ? साहब ऐसा तो नहीं बताया, पर ऐसा भी नहीं बताया कि आप ऑफिस में नहीं है। अरे जाकर बोलो कि साहब ऑफिस में नहीं है। ठीक है साहब, मैं अभी जाके उनको बोलता हूँ कि साहब ने बोला है कि आपको बताऊँ कि साहब ऑफिस में नहीं है। अरे जाकर बोलो साहब ऑफिस में नहीं है, समझे? न एक शब्द ज्यादा न एक शब्द कम। ठीक है साहब, पर साहब आप मुझे सिंधी में गालियाँ मत दिया करो। अरे चलिए, आज सिंधी में गाली नहीं दूं तो क्या जर्मनी में गाली दूं? चढ़ियो भेड़िया, जाओ अब जाओ। हाँ जी साहब। और सुनो, उसको बोलना कि साहब बोलकर गए हैं कि अब नौकरी के लिए जगह खाली नहीं है। अगर खाली होगी तो उसे बता दूंगा। जाओ। ठीक है साहब, अभी जाता हूँ। राजन साहब, ऐसा है कि नरेश साहब तो ऑफिस में है नहीं, पर उसने हेलो गीता महाराजन, फोन रख जा प्लीज। मूंखे ख़बर आहे तूं आई। गीता, मां मञा थो, मां तुंहिंजो गुनहगार आहियां। मां तोखे ॾाढा दुख ॾिना आहिनि, हमेशह पंहिंजी हलाई आहे। तूं मूंखे छॾे हली वई आहीं। तूं सोच त सही, मां तुंहिंजे बग़ैर कीअं रहंदो हूंदुसि? हा, मूंखे तुंहिंजी ऐं बबली जी ॾाढी यादि ईंदी आहे। हा, तूं वापसि हली अच। तो बिना मां विगाड़ो थी पियो आहियां। मूंसां ॻाल्हाए प्लीज़। ॾिस, तुंहिंजे चुड़ियुनि जो आवाज़ मां सुञाणा थो। गीता, मां नाटक में कम करण बंदि करे छॾियो आहे। गीता, मां नाटक में कम करण। मूंखे माफ़ कर गीता, मूंखे माफ़ कर। घर हली अच प्लीज गीता, वापस घर हली अच। गीता, मामन्या थो तडो मुंहिंजो जो कयो उहो न वाजिब हो। आसरो मूंखे कंहिंजो कहिड़ो
अच हली अच तू माफ कर मुखे अख सिके थी विवेक तो तरसे Excuse me? यस I've come to meet Mrs. Valecha. मैडम त हींअर कोन्हनि, थोड़ी देर में अची वेंदा. मे आई हेल्प यू? पाण पहिरियों कॾहिं मिलिया आहियूं? सॉरी, मूंखे त यादि नथो अचे. अलाए छो मूंखे ईअं लॻे थो मां तव्हांखे पहिरियों कॾहिं ॾिठो आहे. तव्हांजी वाइफ नज़र कोन पई अचे, किथे वई आहे छा? मूंसां गॾु न रहंदी आहे. कुछ न, जस्ट लीव इट. असांजो हिकु शो आहे ऐं कुझु कलाकारनि लाइ मूंखे तव्हां खां ड्रेस डिज़ाइन्स कराइणियूं आहिनि. ठीकु आहे, तव्हां मूंसां अंदरि हलो, मां तव्हांखे कुझु डिज़ाइन्स ॾेखारियां थी. अचो. ये दुनिया एक रंग मंच ये दुनिया एक रंग मंच मुबलधा केड़ा सपना मुबलधा केड़ा सपना जीवन खे मुँह बनायो एक नाटक हो. ये दुनिया एक रंग मंच मुबलधा केड़ा सपना जीवन खे मुँह बनायो एक नाटक हो. ये दुनिया न ॿियो कुझु मूं थे सोचो हिकु हिकु थी सभु महल टूटी पिया नशो चढ़ियो ॾाढो शोहरत जो जिन थे पढ़ायो छॾे हलिया विया मूं लाइ हित आहे बाक़ी छा. ये दुनिया एक रंग मंच मुबलधा केड़ा सपना जीवन खे मुँह बनायो एक नाटक हो. ये दुनिया
लजी थियां तो कुछ न कमायूं नेठ त पंहिंजो घर बि विञायूं साल ॿार खे कुछ न ॾिनऊं घारियम जिन सां घड़ियूं ख़ुशीअ जूं याद अथम से पल मुरकण जा हीअ दुनिया हिकु रंग मंच आ मूं लधा केॾा सपना जीवन खे मूं बणायो हिकु नाटक हो हीअ दुनिया सच छाहे मूं हाणे जातो पंहिंजो आहे फर्ज़ सुञातो पाण खे ॾुहारी थो सम्झां सोचे सोचे केॾो तर्फ़ां उघी सघां जे तुंहिंजा गोड़ा हीअ दुनिया हिकु रंग मंच आ मूं लधा केॾा सपना जीवन खे मूं बणायो हिकु नाटक हो हीअ दुनिया गीता 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 राहुल राहुल अरे मुझे पता है एक्सीडेंट किया राहुल राहुल प्लीज हेल्प राहुल पास चलो इन्हें के हॉस्पिटल खड़ी हैं लोग चलो 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 जल्दी हॉस्पिटल चलो प्लीज सिट डाउन व्यो डॉक्टर साहब बाहर तो ठीक है ना यस यस ही इज डूइंग फाइन क्या ॻाल्हि जी चिंता त कोन्हे न न पर तव्हां हुनखे बिल्कुलु वक़्त सिर वठी आया हो जेकॾहिं थोरी बि देरि थी वञे हा त काफ़ी खून निकिरी वञे हा ऐं पोइ असां बि कुझु न करे सघूं हा तव्हां इन जा पिता आहियो न ही त हिकु फ़रिश्तो आहे जो अलाए किथां मुंहिंजे ॿार जी जान बचाइण लाइ आयो आहे हुन ॿार जी मां आहियां अच्छा अच्छा बसि थोरी देरि में होश में अची वेंदो पोइ तव्हां हुन सां मिली सघोसि था थैंक यू डॉक्टर इट्स ऑल राइट डॉक्टर साहब मां ॿाहिरि वेट थी कयां ओके एक्सक्यूज़ मी मां कहिड़े नखरनि में तव्हांजो शुक्रानो मञां बसि दुआ कयो त मुंहिंजा विछड़ियल मूंखे वापसि मिली वञनि ज़रूरु मिलंदा तव्हांजी दिलि जी मुराद ज़रूरु पूरी थींदी इहा हिकु माउ जे दिलि मां निकितल आसीस आहे मिस्टर राजन मां शिवदासानी मोना मैडम सां तव्हांजे घर आयो हुउमि सुञातव हा सुञातम चओ साईं तव्हां असांजे प्रोग्राम में अचण वारा हो तव्हांजी कंफर्मेशन न मिली आहे अञा तव्हांजे घर जा 4 चक्कर लॻाए चुकियो आहियां फ़ोन ते फ़ोन थो कयां तव्हां फ़ोन बि नथा खणो छा आहे मां मोबाइल फ़ोन घर विसारे आयो आहियां अच्छा तव्हां मूंसां गॾु हलो तव्हां हलो मां मोना मैडम सां पाण ई फ़ोन ते ॻाल्हाए वठंदुसि न साईं मुंहिंजे मथां महिरबानी कयो
आख़िर मुंहिंजी नौकरीअ जो सुवालु आहे। अचो वियो कार में वियो। न साईं तव्हां हलो, मां पोइ पाणी मैडम सां ॻाल्हाए साईं मां तव्हां सां रिक्वेस्ट थो कयां, अचो तव्हां कार में वियो, मां तव्हांखे ॿुधायां थो। अचो त ॾिसो मूंखे वञिणो आहे, थोरो कमु आहे, ॿिए कंहिं ॾींहुं। 5 मिंट ॾियो, तव्हां मूंसां वियो, मां तव्हांखे ॿुधायां थो। अचो 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 त सही, अचो। काश उन ॾींहुं जे मां गीता जी ॻाल्हि मञा त शायदि अॼु ही ॾींहुं ॾिसणो न पिया। घर में धीअ बीमार आहे ऐं तव्हांखे हॉल ते पहुचण जी चिंता लॻी पई आहे। नाटक जो प्रीमियर त राति जो थींदो, हाणे हॉल में वञी छा कंदा? तोखे कीअं सम्झाए गीता, अॼु मां ॾाढो परेशान आहियां। परेशानी? परेशानी वरी कहिड़ी? नाटक में ॿिया बि त कलाकार कमु कंदा हूंदा, कि न अकेला रुगो तव्हां आहियो जो सॼे जग जहान जी चिंता अची तव्हांजे मथां पई आहे? गीता तूं सम्झी नथी, कल राति अचानक हिकु आर्टिस्ट आउट ऑफ टाउन हली वियो आहे त अॼु मूंखे हिकिड़ो ॿियो कलाकार तयारु करणो आहे उन रोल लाइ, ऐं उन खां सवाइ मां बि हिकिड़ो अहम रोल करे रहियो आहियां हिन नाटक में। तव्हांखे पंहिंजे आर्टिस्ट खे तयारु करण जी चिंता आहे, तव्हांखे नाटक में पंहिंजे रोल जी चिंता आहे, पर घर में तव्हांजो हिकु पिता जो रोल आहे, तंहिंजी चिंता कोन्हे। आहे गीता आहे, पर तुंहिंजे हूंदे भला मूंखे कहिड़ी चिंता? ॾिस हिकिड़ो कमु कर, तूं पाण सां गॾु बबली खे डॉक्टर वटि वठी वञ प्लीज़। मां वठी वञासि? घर जो ॿियो कमु केरु कंदो? दैट्स नदर प्रॉब्लम। मुंहिंजो नाटक में वञणु ॾाढो ज़रूरी आहे। नाटक 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 रुलिया अची आहिनि तव्हांजा नाटक। मां थी पुछां मिलियो छा आहे तव्हांखे हिन नाटकनि मां? न घर जी चिंता, न ज़ाल जी, न ॿार जी, पाण सां गॾु गॾु मुंहिंजी बि निंड हराम कई अथव। गीता ही तूं छा पई चईं? छा कूड़ थी चवां? केतिरो वक़्तु ऐं पैसा बर्बाद थिया आहिनि तव्हांजे हिन नाटकनि जे पुठियां। हिन भगले खे 10 सालनि खां थोरो थोरो करे दीमक वांगुरु खाई रहिया आहियो, अथव को हिसाब? गीता हर कंहिं ॻाल्हि जो हिसाब न थींदो आहे, ऐं शौक़ जी काई क़ीमत न थींदी आहे। शौक़ सिर्फ़ तव्हांखे करणा आहिनि? तुंहिंजो मतिलबु छा? मां कमकार छॾे घर वेही रहां? कमु को कमु ई कयो हा न त बि ठहियो। का नंढी वॾी नौकिरी, को नंढो वॾो धंधो, घटि में घटि 2 पैसा पासीरा त करे सघूं हा। पर न, हर महीने तव्हांजो को न को नाटक बीठो ई आहे, ऐं उनखे करण लाइ हर रोज़ रिहर्सल्स त आहिनि ई आहिनि। ॾिसण वारा लभनि कोन, करण वारा पिया हंबोचियूं हणनि। पाण ई नाटक लिखो, पाण ई करियो, ऐं पाण ई अख़बारुनि में फोटा छपाए ॾिसी ॾिसी पिया ठरो। ऐं उन लाइ पैसा, अॼु फलाणे स्पॉन्सर वटि वञिणो आहे 2000 वठण, अॼु टीणे वटि वञिणो आहे 5000 वठण। पिनी पैसा पासूं छपायो, माण्हुनि खे नाटक ॾेखारियो, माण्हू ताड़ियूं वॼनि, तव्हां ख़ुशि थियो, वाह। बाक़ी घर जो थियो भलो, घर में कोई जीए या मरे उन सां तव्हांखे को लाॻापो कोन्हे। छपायो 100 रुपए वारी टिकट त मां बि ॾिसां केरु थो अचेव नाटक ॾिसण। अरे अधु हॉल बि भरियल हुजेव न त मञी वञा तव्हांजी कलाकारी। गीता तूं पंहिंजी हद पार करे रही आहीं। ऐं तव्हांजी हद केसि ताईं आहे? ताड़ियुनि ताईं? जे सॼी उमिरि नाटक ई करणा हुअव त गृहस्थी रचाइण जी कहिड़ी ज़रूरत हुअव? चओ त घर खे तालो पाए, तव्हां सां गॾु गॾु मां पड़ो पाए नचां? छट अप गीता, तोखे ख़बर आहे मुंहिंजो थिएटर खां अलॻि रहणु नामुमकिन आहे। थिएटर मुंहिंजी ज़िंदगी आहे, थिएटर मुंहिंजी जान आहे। मां बबली तव्हांजो कुझु बि न लॻो? राजन तव्हांजी धीअ बीमार आहे, तंहिंजी तव्हांखे परवाह कोन्हे? आहे परवाह आहे, पर लाइफ में एडजस्टमेंट करणी पवंदियूं आहिनि। अॼु मुंहिंजो वञणु ॾाढो ज़रूरी आहे। मूंखे कुझु न आहे ॿुधणु। बबली खे डॉक्टर खे ॾेखारियो, दवा वठी ॾियो, पोइ जिते खपेव उते वञो। गीता बेवकूफ़ न थी, हरू भरू ॻाल्हि खे न वधाए। खपई त डॉक्टर खे घर घुराईस। ॾाढा सव मेरे रखिया अथव, डॉक्टर खे खणी घर में घुराए। लख मिरई पेतीअ में, ॿी मिरई ओधर। अच्छी जाइल क़िस्म जी औरत आहे। जेकी खपेव चई वठो, पर मां चई थी छॾियांव, बबलीअ खे जे बिना डॉक्टर खे ॾेखारण जे तव्हां नाटक ते विया आहियो त अॼु खां पोइ हिन जाहिल औरत जो मुंहुं बि न ॾिसंदव। छा तूं मूंखे मरण जी धमकी थी ॾेईं? अहिड़ी गैरत हुजे हा न त कॾो को मरी खपी वञा हा। ऐं एतिरी बेजवाबदार मां बि कोन आहियां। मां ॿुधाए थी छॾियां, तव्हांजा न इहे हाल रहिया त वधीक तव्हां सां गॾु रही कोन सघंदसि। त छा तूं ही घर छॾे हली वेंदी? लाचार ईअं ई करणो पवंदो, हाणे वधीक सहण जी शक्ति कोन्हे। ॾिस गीता, तूं मुंहिंजो मूड ख़राब न कर, राति जो ॻाल्हाईंदासीं। राति जो जेके हुजनि तिन सां ॻाल्हाइजो। What the hell do you mean गीता? तोखे मुंहिंजी कलाकारी ते फ़ख्रु हुअणु घुरिजे। बराबरि था चओ, पति अगरि कलावंत आहे त पत्नीअ लाइ उहा फ़ख्र जी ॻाल्हि आहे, पर जेकॾहिं गृहस्थीअ जो गाॾो ई उलझननि में उलझियल हुजे त कला ऐं कलावंत जी चाशनी छा चटींदसि छा मां? गीता नाटक मुंहिंजी ज़िंदगी आहे। बिना पैसे कहिड़ा नाटक, कहिड़ी ज़िंदगी? छा पैसो ई सभु कुझु आहे ज़िंदगी में? बराबरि, पैसो सभु कुझु न आहे,
पर बिना पैसे का जिंदगी आहे तव्हां जे लाइ नाटक जिंदगी आहे पर मां सम्झां थी पैसो ई जिंदगी आहे। गीता मां सिंधी नाटक करे हिकु समाज सेवा करे रहियो आहियां। मुंहिंजी कला सिंधियत खे जिंदा रखण जी हिकिड़ी नंढी कोशिश आहे। पर तव्हां जी इहा नंढी कोशिश मुंहिंजे लाइ त वॾी मुसीबत बणिजी पई आहे न। नाउ स्टॉप इट। तू मूंखे ॿुधाए तू बबली खे डॉक्टर वटि वठी वञी थी की न? न अॼु मां ज़िद ते आहियां, मां कोन वठी वेंदीसांस। गीता डाई थी वठी वञीस। उहो ई त मां चई रही आहियां, बबली खे तव्हांजी ज़रूरत आहे। जे बबली खे कुझु थी पियो त? गीता बबली खे कुझु न थींदो। तव्हांजे चवण सां न जे कुझु थिए हा त बबली बीमार न थिए हा। राजन मूंखे हिकु ॻाल्हि ॿुधायो, तव्हां बबली खे डॉक्टर वटि वठी वञो था या न? गीता तू समझी छो न थी? मां नथी सम्झां तव्हां? बस बंद कर या बकवास ऐं लेक्चरबाजी। मूंखे पहिरियों ई देर थी थिए। खपई त हिन खे डॉक्टर वटि वठी वञ, खपई त ही घर छॾे हली वञ। मूंखे तुंहिंजी परवाह न आहे, समझाई? राजन ये रात आ सुहानी झूमे थी अज जवानी दिया चार जिंदगानी महबूब अज मजोवत। ये रात आ सुहानी झूमे थी अज जवानी दिया चार जिंदगानी महबूब अज मजोवत। रंगीन जाम आहे अख में खुमार आहे हर को झूमे नचे पियो दिल में करार आहे। रंगीन जाम आहे अख में खुमार आहे हर को झूमे नचे पियो दिल में करार आहे। जोबन ऐं प्यार आहे महबूब अज मज़ो वठ। दिया चार जिंदगानी महबूब अज मज़ो वठ। प्याद हिक नशो एडो न पर चङो पाए लियो बि दिल में कंहिंजे न कैद ॾिठो चवड़ी आहे का पुराणी काबू में रख जवानी बर्बाद जिंदगी थे अहिड़ो न तू मज़ो वठ।
महबूब अजू मज़ो वठ इह चार जिंदगानी महबूब अजू मज़ो वठ हीअ रात आ सुहानी झूमे थी अज जवानी इह चार जिंदगानी महबूब अजू मज़ो वठ। वेरी गुड इवनिंग लेडीज़ एंड जेंटलमैन। जीअं त तव्हां सभिनि खे ख़बर आहे असांजी संस्था ज्योति कला मंदिर हिन साल खां कंहिं हिकु सिंधी कलाकार खे आर्टिस्ट ऑफ द ईयर अवॉर्ड ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे ऐं हिन साल असां जंहिं कलाकार खे चूंडियो आहे उहो सिंधी रंगमंच जो माइनास कलाकार आहे। जी हाँ दोस्तों, ज़ोरदार ताड़ियुनि सां स्वागत कंदा मिस्टर राजन पंजाबीअ जो। वेलकम मिस्टर राजन पंजाबी। हाणे मां रिक्वेस्ट कंदसि मिस्टर राजन जी खे कि तव्हां सभिनीनि सां ॿ अखर ॻाल्हाइनि। दोस्तो, अॼु मां ज़िंदगीअ जे हिकु अहिड़े अजीब मोड़ ते अची बीठो आहियां जितां मूंखे पंहिंजी मंज़िल ॾिसणु कोन थी अचे ऐं हली हली मां वरी हिन मंच ते अची पहुतो आहियां। मां नंढे हूंदे खां ड्रामा कंदो आहियां, पहिरियों स्कूल में, पोइ कॉलेज, पोइ स्टेज ते। ऐं तव्हां क़दरदाननि जी ताड़ियुनि ऐं वाह वाह मूंखे आसमान जी उन चोटी ते पहुचाए छॾियो जितां मां पंहिंजे घर खे बि न ॾिसी सघियुसि। मूंखे इहो बि महसूसु न थियो कि जेके मूंसां गॾु रहनि था उन्हनि जी बि ज़िंदगी में कुझु ज़रूरतूं आहिनि। मुंहिंजी शादी खां पोइ मुंहिंजी ज़ाल मुंहिंजो हर शो ॾिसणु ईंदी हुई ऐं ॾाढो ख़ुशि थींदी हुई ऐं घर मोटंदे ई मुंहिंजी ॾाढी सराह कंदी हुई। अॼु तव्हां ईअं पिया लॻो, अॼु तव्हां हूअं पिया लॻो, अॼु तव्हां ईअं पिया हलो। पर हिकु ॾींहुं उहा मूंखे छॾे हली वई, छो जो मां नाटकनि खां सवाइ उनखे कुझु कोन ॾेई सघियुसि। मूंखे इहा बि ख़बर न हुई कि ज़िंदगी जीअण लाइ कुझु कमकार करणो पवंदो आहे। धंधोदारी छा खे चइबो आहे मूंखे त ख़बर ई कोन हुई। गीता जे वञण खां पोइ मां नाटक करणु छॾे ॾिना ऐं नौकिरी धंधो ॻोल्हण जे चकर में मां ॿाहिरि जी दुनिया में हली आयुसि। पर ॿाहिरि जी दुनिया मूंखे रास न आई। मुंहिंजो हिकु महिरबानी दोस्त मुंहिंजे नाटक जो स्पॉन्सर थियणु क़बूले पियो, पर नौकिरी ॾियण न। मां पुछां थो, छा हिकु सिंधी कलाकार पंहिंजे कला जे ज़रिए नथो जी सघे? छा हिकु सिंधी कलाकार जो क़दुरु सिर्फ़ु ॿिनि कलाकनि लाइ आहे? मूंखे केरु सम्झी न सघियो, या शायदि मां हिन दुनिया खे न सम्झी सघियुसि, न सम्झी सघियुसि, न सम्झी। दोस्तों, हिन प्रोग्राम खे अॻियां वधाइण खां पहिरियों मां तव्हां सां गॾु कुझु शेयर थी करणु चाहियां। सिंध नेशनल कॉलेज जा प्रिंसिपल मिस्टर SP लालवानी
जेके असांजे विच में मौजूदु आहिनि हू हिते अची करे हिन मंच ते कुझु ॻाल्हाइण था चाहिनि त मां रिक्वेस्ट कंदसि ऐं वेलकम कंदसि मिस्टर लालवानी जो त प्लीज़ कम ऑन स्टेज। दोस्तों, अॼु मां जेको बि महसूसु करे रहियो आहियां मां सम्झां थो त हिते वेठल हर शख़्स उहो ई महसूसु करे रहियो हूंदो। मिस्टर राजन पंहिंजी ज़िंदगीअ जा 20 बहितरीन साल सिंधी स्टेज खे ॾिना आहिनि, या ईअं चइजे त पुट भाउ ऐं पीउ जे अलॻि अलॻि किरदारनि में असां हिन शख़्स खे ॾिसंदा आया आहियूं ऐं हिन पंहिंजी बहितरीन अदाकारीअ सां हमेशह असांखे विंदरायो आहे। पर अॼु हिन शख़्स जो असली किरदारु ॾिसी करे मूंखे बेहदि अफ़सोस थियो आहे ऐं शायदि तव्हां सभिनी खे बि थियो हूंदो। मिस्टर राजन अॼु ताईं जेको कुझु बि कयो आहे पंहिंजी संस्कृति, सभ्यता, तहज़ीब ऐं सिंधी ॿोलीअ लाइ कयो आहे ऐं उहो बि बिना कंहिं लालच जे। मूंखे हिन शख़्स ते फ़ख्रु आहे। आई एम प्राउड ऑफ यू मिस्टर राजन। अॼु मां हिते अनाउंस थो कयां त मिस्टर राजन असांजे कॉलेज में थिएटर सेखारींदा। He will be treated as a full-time drama lecturer. असांजे सिंधी ॿारनि में बि कला लाइ चाहना आहे, पर उन्हनि खे सही मौक़ो ऐं सही ट्रेनिंग कोन मिली सघंदी आहे। ऐं जेकॾहिं असांजो सिंधी समाज उन्हनि कलाकारनि खे हिमथाए त सुभाणे असांजा सिंधी ॿार बि ऋतिक रोशन ऐं अक्षय कुमार बणिजी सघंदा। थैंक यू वेरी मच। थैंक यू मिस्टर लालवानी। ये ॾाढी सुठी ॻाल्हि आहे मिस्टर राजन लाइ बि ऐं असां सभिनीनि लाइ बि। मिस्टर राजन, तव्हां लाइ हिकु ॿी बि ख़ुशख़बरी आहे। दोस्तों, शुरू में हिन अवॉर्ड जी रक़म सिर्फ़ 10,000 हुई, पर मूंखे ॿुधाए करे इहो गर्व थो थिए कि असांजी संस्था सां ॾाढा क़दरदान गॾिया जिन जो चवणु आहे त जिन कलाकारनि कला खे पंहिंजो योगदान ॾिनो आहे ऐं सिंधी ॿोलीअ खे ज़िंदा रखियो आहे, उन्हनि कलाकारनि लाइ जेतिरो बि कयो वेंदो सो थोरो आहे। ऐं उन्हनि पंहिंजे तरफ़ां पंहिंजे पारां 25,000 ॾियण जो फ़ैसिलो कयो आहे। उहा रक़म कुल मिलाए करे 2,60,000 पई थिए, जेकी असां मिस्टर राजन खे सन्मान सां था ॾियनि। त मिस्टर राजन, छा तव्हां गैस करे था सघो त ही अवॉर्ड ॾियण लाइ हिते केरु पिया अचनि? न? ऑडियंस मां भला केरु ॿुधाए थो सघे? कोई गैस? न? नेवर माइंड, कोई ॻाल्हि कोन्हे। त हाणे मां गुज़ारिश कंदसि मिसिस गीता पंजाबीअ खे। जी हाँ मिस्टर राजन जी वाइफ खे त हू हिते अचनि ऐं पंहिंजे हथनि सां मिस्टर राजन जी खे ई अवॉर्ड ॾियनि।
सॉरी राजू।